नाज़रीन अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया त पीपल्स पार्टी जे एमएनए मीर एजाज़ जखराणी पंहिंजे वेगे भाउ सां लातालगी जो इज़हार करे छॾियो आहे। पीपी एमएनए एजाज़ जखराणी पंहिंजे ऑफिशियल फेसबुक पेज ते पोस्ट शेयर कंदे लिखियो आहे त आज़ाद खान जखराणी संदसि फैमिली जे दिल आज़ारी कई आहे, जे सबबि हाणे हुन सां संदसि को बि तालुक़ नाहे। एजाज़ जखराणी पंहिंजे बयान में लिखियो आहे त आज़ाद खान जखराणी सां संदसि शादी ऐं गमी जो तालुक़ ख़त्म आहे। जेको बि आज़ाद जखराणी सां ॾेती लेती कंदो उहो ज़िम्मेदार पाण हूंदो। नाज़रीन अहम ख़बर हिकु भेरो ॿीहर अवांखे ॾियूं पिया त पीपल्स पार्टी जे एमएनए मीर एजाज़ जखराणी पंहिंजे वेगे भाउ सां लातालगी जो इज़हार करे छॾियो आहे। पीपी एमएनए एजाज़ हुसैन जखराणी पंहिंजे ऑफिशियल फेसबुक पेज ते पोस्ट शेयर कंदे लिखियो आहे त आज़ाद खान जखराणी संदसि फैमिली जी दिल आज़ारी कई आहे, जंहिं सबबि हाणे हुन सां संदसि को बि तालुक़ नाहे। एजाज़ जखराणी पंहिंजे बयान में लिखियो आहे त आज़ाद खान जखराणी सां संदसि शादी ऐं गमी जो तालुक़ ख़त्म आहे। जेको बि आज़ाद जखराणी सां ॾेती लेती कंदो उहो ज़िम्मेदार पाण हूंदो।